अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या मशअल जिन्नि वल इंस इन इस्ततअतुम अन तनफुज़ू मिन अक़तारिहिम वक़तारिहिम फिल अर्ज़ि ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कमा क़ाला अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सना खान पता पता है खुदाया तम बदन तेरा सना खान पता पता है खुदाया तम बदन तेरा ये ज़मीन व आसमान तेरे मौजूद अदम तेरा
तेरा खाकर जो तेरी शिकवा करे यारब, तजब है कि उस पर भी रहे लुत्फ़े करम तेरा। या शान अहमदी का चमन में ज़हूर है, या शान अहमदी का चमन में ज़हूर है। हर गुल में हर सजर में मोहम्मद का नूर है। शुक्र है खुदाया मैं तो इस काबिल न था, शुक्र है तेरा या रब कि मैं इस काबिल न था। तूने अपना दर दिखाया मैं तो इस काबिल न था। इर्द गिर्द काबे के फिराया मैं तो इस काबिल न था। आब ज़मज़म का पिलाया मैं तो इस काबिल न था। शुक्र है खुदाया कि मैं इस काबिल न था। तूने अपना घर दिखाया मैं इस काबिल न था। भले जायूं मायरूं सदियूं सालहन, भले जायूं मायूं सदियूं सालहन। मशर जे मैदान में त ॾाढा ॾाज मिलन, पर वीहनि वेचारियुनि अदा कया जागाई अजाया। जॾहिं वाहुर थी वियो तॾहिं मछ मोटण जी न कई। जॾहिं वाहुर थी वियो तॾहिं मछ मोटण जी न कई। छर चिदी छियो थियो पोइ पई पोइ, हाणे मोहम्मद सहो तूं मुंहं में धूम मलाल जूं। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। अज़ीज़ दोस्तो भाइयों बुज़ुर्गो अस्सलाम वालेकुम। दुनिया में जेको इंसान आयो आहे उन सां गॾु अलाह ताला ॿ शयूं गॾु पैदा कई। हिकिड़ो ॾुख आहे, ॿियो सुख आहे। सॼी दुनिया में तव्हांखे माण्हू अहिड़ो कोन मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ख़ुशियुनि में गुज़री हुजे। ऐं वरी तव्हांखे सॼी दुनिया में अहिड़ो बि माण्हू कोन मिलंदो जेको सॼी दुनिया हुनजो सॼो ॼमार उनजी सॼी ज़िंदगी उहो ॾुखियनि में गुज़री हुजे। पैसो तव्हां असां सम्झूं था त दुनिया में ख़ुशी ॾिए थो। पैसो हिकिड़ी अलॻि शइ आहे जेके रब ॾे उनजी मर्ज़ी आहे, लेकिन पैसे सां ख़ुशी ख़रीदी नथी सघिजे। कहिड़ो ॿिया बैंक में पिया आहिनि, अकाउंट में पिया आहिनि, लेकिन हिनखे कैंसर आहे, हिनखे टीबी आहे, खंडु नथो पी सघे, खीर जी मने, पटाटे मने, गोश्त जी मने, देग जे भत जी मने। इन पैसे हाणे हिनजो पैसो त आहे, ख़ुशी त हिनखे कोन्हे न। हिकिड़ो असां इंसान नज़रियो बनायो आहे त पैसा ई आहे हिन सॼी ज़िंदगी जी ख़ुशहाली ज़िंदगी गुज़ारे सघिजे। जंहिं वटि पैसो आहे उहो ख़ुशहाल आहे। बल्कि अॼु जी माहौल जो हले पियो, अलाह खे असां छॾे ॾिनो। असांखे दिलि जो ग़रीबनि जी दिलि थी चए त अमीरनि खे चंदो ॾियूं वीचारनि खे। अमीरनि जो अहिड़ो हाल आहे, छो जो पैसो पेट नथो भरे। सुकून वारी शइ उहा आहे जेको अलाह जो ज़िक्र आहे। ऐं पैसो ज़िक्र न आहे न की शुक्र आहे उनमें इंसान ॾींहों ॾींहुं पाण दुनिया जे फंदनि में फासंदो थो वञे। ऐं तव्हांखे अहिड़ो बि माण्हू कोन ॾिठो हूंदो सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री हुजे। कॾहिं पुट ॼाए उनजी ख़ुशी, कॾहिं फसल भलो त उनजी ख़ुशी, कॾहिं शादी थिए त उनजी ख़ुशी, कॾहिं उनजो अकाउंट खुलियो उनजी ख़ुशी, कॾहिं वीसी खुली उनजी ख़ुशी, कॾहिं नौकिरी मिलियसि उनजी ख़ुशी। ऐं वरी हमेशह अहिड़ो माण्हू बि कोन हूंदो जेको दुनिया में ख़ुशी हुजे। किन पीउ मरे उनजी ॾुख, कॾहिं ज़ाल तलाक वठी उनजो ॾुख,
कॾहिं ज़मीन जा पैसा टुटा उनजो ॾुख, कॾहिं नौकिरी मां निकिरे उनजो ॾुख, कॾहिं पाण जे मथां बीमारियूं, कॾहिं पैसो घटि, केॾी महिल कहिड़ी परेशानी, कंहिं महिल कहिड़ी परेशानी। ही ॿई ॻाल्हियूं हिन दुनिया में हलंदियूं। पर आख़िरत अहिड़ी शइ आहे जंहिंमें जेको बि कंहिंजे भुल चढ़ियो उनखे जेको मिलियो उहो हमेशह रहंदो। जेकॾहिं कंहिं ॾुख मिलियो जंहिं हुनमें आख़िरत वारी त यको हुनखे ॾुख हूंदो, यको जंहिं बाहि में सड़ंदो पियो, कोई सुख जो अंदेशो ई कोन्हे। पर जेकॾहिं कंहिंखे आख़िरत में ख़ुशी मिली, जन्नत में वियो, त वरी हुनखां पोइ उन ख़ुशी गम जो को सुवाल ई कोन्हे। जेको ॾुख में रहियो आख़िरत में, उहो यको ॾुख में ई हूंदो। जंहिंखे ख़ुशी मिली जन्नत में वियो, उहो हमेशह जन्नत में हूंदो ऐं हुन निकिरण जो कोई बि खसिजण वारो को ॻाल्हि ई कोन्हे। हीअ दुनिया आहे जंहिंमें ॾुख ऐं सुख हलंदो। हाणे जेकॾहिं ॾुख मिले त छा कजे, त सुख मिले त छा करे दुनिया में। मुंहिंजे लाइ अलाह जी ज़ात फरमाए मुंहिंजा बाना, जेकॾहिं तोखे ॾुख मिले, बिज़नेस में लॉस तोखे थिए, या ज़मींदारी में, या नौकिरी मां तोखे कढियो वञे, हाणे मां न पिटजांइ, मातम न कजांइ, वावेला न कजांइ, मां अलाह जूं मयारूं माण्हुनि खे न ॾिजांइ, बल्कि विझूं करे बरकातूं नफ़ल क़ज़ाए हाजत सां, मुश्किलातनि वघड़ी वारी नियत करे बरकातूं नफ़ल पढ़जांइ, मां अलाह खां मदद वठजांइ, मां अलाह जी ज़ात तुंहिंजे ॾुखनि खे झलक में उॾाए छॾींदुसि, जीअं वॾे हवा नंढनि नंढनि कखनि खे उॾाए वेंदी आहे। मां अलाह जी रहमत तुंहिंजे ॾुखनि खे ईअं नंढड़े सनड़े कख वांगुरु तुंहिंजे ॾुखनि खे उॾाए छॾींदी। वरी सुख मिले पोइ छा कजे? अलाह जी ज़ात फरमाए तोखे पैसा जजा मिलनि, नौकिरी तोखे मिले, या तुंहिंजो को वॾो कारोबार शुरू थी वञे, ख़ुशी तोखे मिले, त वरी ख़ुशी में गाना न हलाइजांइ, नखरा न कजांइ, तकबुर न कजांइ, ग़रीबनि खे चिलजांइ न। अलाह फरमाए जॾहिं ख़ुशी मिलई त पंहिंजी संगत खे औताक ते शराब जूं बोतलूं न पीआरजांइ, गाना न हलाइजांइ, गुनाह जा कम न कजांइ, बल्कि बरकातूं नफ़ल पढ़ी करे मां अलाह जी ज़ात साम्हूं बरकातूं नफ़ल शुक्राने जा पढ़जांइ। मुंहिंजा बाना जे ईअं कंदे त अलाह जी ज़ात फरमायो त अञा मुंहिंजा बाना तोखे वधाईंदोमांइ। छो त अलाह जी ज़ात फरमायो शुक्र करण वारनि जी बि जाइ जन्नत आहे, त सब्र करण वारनि जो बि ठिकाणो जन्नत आहे। ऐं शुक्र ऐं सब्र असां वटि आहे कोन। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आहे, तूर सीना जबल ते अलाह जो कलीम नबी अलाह जी ज़ात सां तूर सीना जबल ते ॻाल्हाइण जे लाइ थो वञे। हलंदे हलंदे तूर सीना जबल जे विच में ॿ माण्हू मिलिया। हिकिड़ो अहिड़ो माण्हू मिलियो आहे जंहिं वटि पाइण जे लाइ कपिड़ो न आहे, पंहिंजो जिस्म पंहिंजी उघर वारी में लिकाए वेठो आहे, चए त मूसा जी काॾे थो वञी? थी वञा थो अलाह जी ज़ात सां हम कलाम थियां तूर सीना ते। उहो माण्हू मूसा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो नापो अलाह वटि पुॼाइजांइ। कहिड़ो नापो आहे पुट? नापो इहो आहे अलाह खे चओ मूं वटि पाइण जे लाइ कपिड़ा कोन अथई, पाइण जे लाइ कपिड़ो ॾे, मां उघाड़ो पंहिंजे उघर खे वारी में लुकाए वेठो आहियां। अॻिते हलियो हिकिड़ो माण्हू कजो जेको माल जो मीहन जो लड़कायो आयो, चए त मूसा हिकिड़ो नापो मुंहिंजे रब ताईं पहुचाए। रब खे चओ जेका दुनिया दौलत मूंखे ॾिनी आहे सुहा मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, मां संभाले नथो सघां। अलाह खे चओ त अलाह पंहिंजो माल मिल्कियत पंहिंजूं नेमतूं ॾियण मुना बंदि करे। मूसा अलैहिस्सलाम तूं सिना त मुंहिंजा रब ॿ अजीब बाना मिलिया। हिकिड़ो चए मूं वटि पाइण जे लाइ कपिड़ा कोन्हे, ॿियो चए पियो मूं वटि एतिरो माल आहे जो संभाले नथो सघां।
अल्लाह इजाज़त फरमाए मूसा जंहिं वटि कपिड़ा न आहिनि उनखे चओ त सब्र करे, जंहिं वटि माल मिल्क आहे उनखे चओ मुंहिंजो शुक्र बंदि करे त मां पूर्ण के ॾींहं बंदि कंदुसि। असांजो जेको भले केतिरो बि फ़ाइदो थिए त बि चवंदा आहियूं बाबा असां वटि का शइ कोन्हे, का शइ वटि कोन्हे, घोड़ा मूं वटि का शइ कोन्हे। को नुक़सानु थींदो त सॼी दुनिया खे ॿुधाईंदासीं अलाह खे 500 नुक़सानु थियो, 50 जो नुक़सानु थियो, लख रुपए जो नुक़सानु थियो, किरोड़ जो नुक़सानु थियो। पोइ जॾहिं अलाह नेमत ॾींदो आहे त उहा कंहिंखे कोन ॿुधाईंदा आहिनि। और तव्हां को माण्हू आहे जेके साग में बचत थिए, टमाटर में बचत थिए, उहो ॿुधाईंदो आहे मूं वटि एतिरा पैसा बचा, कंहिंखे कोन ॿुधाईंदो। मतिलबु को पैसा घुरे, मतिलबु को पाड़े वारो फिरी अचे, पोइ चवंदो यार हिन साल टुटी वियासीं सफ़ा पोइते, वरी अलाह अहिड़ो धिको ॾेई छॾियो सदाईं पोइते। रब फरमाए मूसा चवनि जंहिं वटि का शइ न उगर पंहिंजी मिटी में लुकाए वठि उनखे चओ सब्र करे, ऐं जंहिं वटि माल मिल्कियल मुंहिंजी दौलत जजियूं नेमतूं आहिनि मूसा उनखे चओ त मां अलाह जो शुक्र बंदि करे त मां उनखे ॾींहं बंदि करियां। हू मां अलाह जो शुक्र कंदो अचे, मां अलाह जे नेमतनि में इज़ाफ़ो कंदो अचां। रब खां पुछण वारो को आहे? कंहिंखे सकरात वारी बीमारी में सालनि जा साल बिस्तरे ते सुम्हारे छॾे मौत न ॾेसि चो रब जी मर्ज़ी, पर हिकिड़े हलंदड़ नौजवान खे अलाह मौत ॾेई छॾे थो चो हुनखां पुछण वारो ई कोन्हे को। आहे बा मूंखां मौत ईंदो मूं त मूंखां पुछंदो? जेकॾहिं को पोगो माण्हू खट ते पियो नथो मरे त उन खे मारे सघे थो? उहो हर को हू जवान बि चवंदो मुंहिंजी ज़िंदगी अॻियां वधे, हू पोगो बि खट ते चवंदो, उहो बि चवंदो आहे न मरां अञा अॻिते ज़िंदगी गुज़ारियां। को मरण जे लाइ तयारु कोन्हे। कुझु हुजे उॾान माण्हू वञे बि सही आहे न। छा मोकिलियो आहे तव्हां साॻ में? अॼु 2 कादो नफ़ल पढ़ियो वञे त असांजो को वली दुनिया में कोन्हे। रमज़ान जा रोज़ा रखूं त को असांजो को रोज़े रखण वारो कोन्हे। जेके अलाह जा बुज़ुर्ग पंहिंजूं नेकियूं लुकाईंदा हुआ के कोन ॿुधाईंदा हुआ त मूं अहिड़ो नेक अमल कयो आहे। किताबनि हिकिड़े अलाह वारे जो किसो ईंदो आहे, किताबनि में लिखियलु वारे लिखियो आहे को माण्हू दुकान ते वेंदो, घरां टिफन खणी वेंदो, पर हितां रोज़े जी नियत करे वेंदो, शाम जो सां रोज़ो खोले करे मानी सां घर ईंदो। पूरा 3 रोज़ा रखी जॾहिं हिन घर वारनि खे पतो पियो, न शहर वारनि खे पतो पियो, असां त इश्तिहार लॻाए छॾींदा आहियूं अॼु रोज़ो आहे, मूंखे फिलाणी शइ मूंखे घुरिजे, ही घुरिजे, हू घुरिजे। पर के जवान अहिड़ा जेके पाणी जे डुक ते बि रोज़ो रखंदा हुआ। बहरहाल ॻाल्हि बि कई मूसा अलैहिस्सलाम जी। अलाह मूसा हुनखे शख़्स चयो मुंहिंजी नेमतनि जो शुक्र बंदि करे त मां हुनजे नेमत खे घटायां। पर मूसा अलैहिस्सलाम कजो तूं शुक्र बंदि कर ऐं हुन जे लाइ चई सब्र कर। उनजो कावड़ में उथी बीठो, सब्र अञा सब्र आहे छा मूं वटि जो सब्र करियां? कपिड़ा कोन्हे पाइण जे लाइ, उघाड़ो वेठो अञा सब्र? जो दॿ ॾेई करे मूंखे उथियो त मूंखे सॼो उघाड़ो थी बीहे कावड़ में। त असां वारो बि कमु इहो आहे। जेकॾहिं को नुक़सानु थींदो त राजनि खे दांव ॾींदासीं, फिलाणो पैसा खायो, फिलाणो पैसा खायो, पर अलाह जी ज़ात करण नेमत ॾींदी तुंहिंजो शुक्र न आहे असां वटि। जीअं अलाह फरमाए जेकॾहिं नेमतनि जो शुक्र कंदे त मां अलाह अॻिते वधाईंदोमांइ, पर जेकॾहिं मुंहिंजी नेमतनि जी नाशुक्री कंदे अलाह फरमाए धिको ॾेई छॾींदोमांइ जो पाणी जे डुक जे लाइ बि तोखे मिनतूं करणियूं पवंदियूं। आहे की न आहे? अल्लाहु अकबर कबीरा अल हयुल क़य्यूम। अलाह जी ज़ात फरमाए मुंहिंजा बाना मुंहिंजा मूसा हुनखे चओ जंहिं वटि नेमतूं आहिनि उहो शुक्र न करे, जंहिं वटि नेमतूं न आहिनि उघाड़ो वेठो आहे, चइसि सब्र करे। जेको सब्र कंदो मां अलाह हुनखे वधाईंदोमांसि, ऐं जेको शुक्र कंदो हुनखे बि वधाईंदुसि। साबिरीन जी बि जाइ जन्नत आहे त शाकिरीन जी बि जाइ जन्नत आहे।
अल्लाह रसूल फरमायो, अल्लाह जी ज़ात फरमाया, मुझे बाना मुझे काताना दुश्मनी न आहे जो तव्हांखे आऊं जानव जी बाहि में साड़ियां। मूंखे छा थींदो जो तव्हां मुंहिंजा शुक्रगुज़ार बणा बणिजी वञो, तव्हांखे केरु तव्हांखे कुझु चए। अल्लाह जी ज़ात फरमाए के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, अल्लाह जे रसूल वटि हिकिड़ी औरत आहे, अचे थी, अल्लाह जा रसूल तव्हां फरमायो त अल्लाह जी ज़ात पंहिंजी माउ खां वधीक पंहिंजे ॿारनि सां मोहबत कंदी आहे। अल्लाह रसूल फरमाया, हा मां ईअं चयो आहे। वरी मां सुवाल कयो, या रसूल अल्लाह तव्हां इहो बि फरमायो आहे त अल्लाह जी ज़ात 70 माण्हुनि खां वधीक पंहिंजे ॿारनि सां मोहबत कंदी आहे। अल्लाह रसूल हा मूं ईअं चयो आहे। माए पाण सां गॾु हिकिड़ो ॿारु खणी आहे, चए थी हीउ मुंहिंजो नंढड़ो ॿारु आहे जेको बाबरा पाईंदे पाईंदे चुल्ह जे वेझो वियो हलियो। मां ईअं बि बर्दाश्त न पई कयां जो मुंहिंजे ॿार खे, मुंहिंजे पुट खे, मुंहिंजे औलाद खे को कारो कोसो वाब लॻे। ऐं अल्लाह जेको 70 माण्हुनि खां वधीक पंहिंजे ॿारनि सां मोहबत करायो, जहन्नम जी बाहि में क़यामत ॾियारे पंहिंजे ॿारनि खे कीअं साड़ींदो, साईं ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अल्लाह जो रसूल छो त अल्लाह जे हुकम सां ई ॻाल्हाईंदा हुआ। क़ुरान थो चए मुंहिंजो महबूब पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे, जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे, कलाम अल्लाह जो हूंदो आहे। अल्लाह रसूल ख़ामोश थी विया। माई वॾो सुवाल कयो आहे। अल्लाह फरमाए, जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब खे हिन सुवाल जो जवाब ॾे अच। अल्लाह रसूल फरमाए, अम्मा अल्लाह जी ज़ात जेको बानो मां रब खे रब सम्झंदो हुनखे मां अल्लाह बाहि में कोन विझंदो, ऐं जेको बानो अल्लाह खे अल्लाह सम्झंदो उहो हुसैन वांगुरु छुरी जे हेठां बि अल्लाह जी ज़ात जा फरमान पूरा कंदो। हुसैन पंहिंजो घर छॾियो, मदीनो छॾियो, मुस्तफ़ा जो रोज़ो छॾियो, पंहिंजे भाउ जी क़बर छॾियईं, अमा फातिमा जी क़बर छॾियईं, पंहिंजी मासियुनि जूं क़बरूं छॾियईं, छॾे करे यतीम सभु थी करे ॿारनि खे वठी करे करबला में पहुची विया। 3 मोहरम जे अंदरि 7 मोहरम खां ज़ालिमनि पाणी बंदि करे छॾियो। जीअं हुसैन तड़पी करे असांजी मुश्किलनि में जॾहिं जूं कम बंदि कंदासीं, जो खाइण पी बंदि कंदासीं, जो पीअण बि बंदि कंदासीं, मन मजबूर थी करे यज़ीदी बैअत करे, पर उहो हुसैन जो अल्लाह जे रसूल जी अंगली पकिड़े करे जेको हलण सिखियो हुजे, अल्लाह जे पाक रसूल जे हथ में जंहिंजो हथ हुजे, उहो कीअं शराबी व्याजी ज़ानी जे हथ ते बैअत कंदो। हिकिड़ी शइ हूंदी आहे तरतीब, जॾहिं चङनि सां सोहबत थींदी त माण्हू चङो थींदो आहे, बुरनि सां मोहबत थींदी त माण्हू बुरो थींदो आहे। हाणे किताब में अचे थो, शैतान सां बि दोस्ती रखो, पर अहिड़े उन गुनहगार दोस्तान दोस्ती न रखो जो तव्हां बुराई न वठी वञे। शैतान सां दोस्ती रखी सघिजे थी, पर बुरे दोस्त न। कीअं? शैतान से दिलि में विश्वास विझंदो हू फलाणो कमु कर, पर यार दोस्त चवंदो हल साईं हलूं था पाण मेले ते, ईअं शमल में मेलो लॻो आहे, उस डांडो बि ईंदो, शमल में ॻाल्हि बि ॿुधो आहे अचे थो, ऐं गाना मुंहिंजा भला आहिनि माशाअल्लाह, हलो हलूं था। शैतान विश्वास विझंदो, पर यार दोस्त वठी वेंदो न ॿाह मां जॾहिं, त हू चवंदो पैसा मूं वटि कोन्हे, खेर आहे, पोइ आउं तुंहिंजा पैसा भरियां थो, ॿई गॾु हलूं, आहे की न आहे? शैतान त ख़ाली विश्वास विझई, पर बुरो दोस्त पुछिबो थियो न, हथ मां झली करे वठियो पियो वञे, पोइ शैतान तव्हां करे पैसा भरियां, हा वठी वियो हुजे मतिलबु तव्हां शैतान मेले ते। कहीं यार दोस्तनि सां ग़लति सोबतनि जे करे इंसानु बुछड़ो थींदो आहे। के माण्हू चङनि सां गॾिजी करे चङो थींदो आहे, के सोबत जे करे बि असरु थींदो आहे। एतिरी बिजली जो पावर पटक न कंदे तो तकिड़ो बल्ब न पवंदो जेतिरो बुरे माण्हू जी या चङे माण्हू जी सोबत माण्हू ते असरु कंदी आहे। अल्लाहु अकबर कबीरा, चङनि सां गॾु बि तोखे चङा सेखारींदा। अल्लाहु अकबर कबीरा, पिराने पीर
महबूब सुबानी कुतब रब्बानी त जरी नमाज पढ़ी करे ॿाहिरि निकितो आहे। चोर हलंदे हलंदे उहे बि चार चोर आधी राति जो घर लुटण जे करे चोरी करण जे लाइ निकिता आहिनि। हलंदे हलंदे महबूब सुबानी कुतब रब्बानी सां उन्हनि जी मुलाक़ात थी आहे। कारे राति अंधारी आहे, केरु कंहिंखे चिटो ॾिसी न पियो सघे। उन्हनि सम्झो थी आधी राति जो जागे पियो, इहो बि असां वांगुरु चोर आहे, हलो मिलूं सलाम दुआ अथई। उन्हनि सम्झो त किथां वियो हुई, मैं सुभाणे कुतब रब्बानी खे चई। उन्हनि सम्झो चोर आहे, आधी राति जो ॻोल्हे पियो। ऐं हुन महबूब सुभाणे कुतब रब्बानी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल्हि कई त तव्हां किथां विया आहिनि। उन्हनि चयो असां चोरनि सॼी राति ॻोल्हिया आहियूं, कोई घर नथो लभे, तुंहिंजी नज़र में हुजे त असां ॾस, तॾहिं चोरी करे 50-50 कंदासीं, 5 ॼणा आहियूं, रहंदासीं पाण में। महबूब सुभाणे कुतब रब्बानी अल्लाह जो वली चोरी देख अहिड़ो अमल अलाए रसूल फरमाए जॾहिं चोर चोरी कंदो आहे उन वक़्तु उहो मुस्लमान न हूंदो, उन वक़्तु अलाह जी ज़ात चोर जे दिलि मां ईमान कढी वठंदी आहे। आहे ईमान, ईमान आहे त पोइ छा आहे। इंसान जेको नेक अमल कई, ज़िक्र कई, नमाज़ पढ़ई, कलमो पढ़ई, ज़कात ॾिनई, हज कई, ईमान जी ताक़त जे करे ई थींदो आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान माण्हुनि जा ईमान ठाहींदो आहे। अल्लाह जा वली माण्हुनि जा ईमान अक़ीदा ठाहींदा आहिनि। ओ महबूब सुभाणे कुतब रब्बानी अखियुनि में पाणी आयो, चोरी करण था वञो, हा साईं चोरी ते था वञूं। महबूब सुभाणे कुतब रब्बानी चयो या अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे, दिननि ॿारनि खे तुंहिंजनि खे गुनहगारनि खे आहिनि चोर पकड़ण कोशिशि थो करियां, तोसां मिलाइण जी रब दिलनि जो मालिक तूं आहीं। या अल्लाह हिन दिलि खे फेरे करे पाण वार जाए। महबूब सुभाणे कुतब रब्बानी फरमाया हा यारो मुंहिंजा दोस्तो, मां हिकु अहिड़ो घर आहे जो महबूब सुभाणे कुतब रब्बानी 40 सालनि खां वठी करे मां हुन घर मां चोरी कंदो आहियां। पर उहो एॾो वॾो बादशाह, एॾो वॾो सखी, एॾो वॾो मिल्कियत वारो जो 40 साल थिया आहिनि मां हुन माण्हू जो खज़ानो लूटियां पियो, पर वाह जे ज़रे जेतिरो बि मुंहिंजी मिल्कियत में खोट न आहे पई। उनजी ईद थी वई, अहिड़ो घर जंहिंजो सॼी 40 साल लूटियईं, फ़र्क़ु वाह जेतिरो न पए। जेको माण्हू हूंदा उनजी सोच बि ओड़ी हूंदी आहे। उन्हनि को सम्झो त अलाए छा आहे, चई वाक़ई मज़ो अचो, ठीकु आहे हलूं था चोरी करणु। आया आहिनि चोरी करणु। महबूब सुभाणे कुतब रब्बानी मस्जिद जे दरवाज़े ते अची पहुतो। हिकिड़ो नंढा चोर आहे, हिकिड़ो सीनियर, ॿिया जूनियर नंढा, उॾनि वॾे खां पुछो देखो नओं माण्हू आयो आहे चोरी वरी मस्जिद मां, हिन छा कड़ा चोरी कंदासीं या सोलर सिस्टम अची वियो आहे उहो चोरी कंदासीं। वॾे चोर चयो त थी सघे मस्जिद मां दरवाज़ो हुजे ॿिए घर जे पासे मां, जितां ई वठी हलंदो तव्हां माठ करियो कमु करण जो जिते पुॼूं। महबूब सुभाणे कुतब रब्बानी चयो हाणे ही कड़ा भरी करे विज़ू करियो, जीअं मां विज़ू थो करियां ईअं विज़ू करियो। उहे चोर चार खिलनि था हिक ॿिए जे मुंहं में ॾिसी करे, वाहे त पहिरीं चोरी आहे जेका ॿाहिरि विज़ू पिया करियूं। चोरी करण जे लाइ विज़ू जी कहिड़ी ज़रूरत आहे। महबूब सुभाणे कुतब रब्बानी फरमाया भाउ हिन घर जो जेको मालिक आहे जंहिंजी पाण चोरी करण पिया हलूं, उन मालिक जो कानून आहे जेको चोरी करण अचे मुंहिंजे घर मां उहो ॿाहिरि विज़ू थी करे अचे, तंहिंखां विज़ू करणो पवंदो, रूल आहे। आया आहिनि मस्जिद में ॿ रकात नफ़ल करे, इमाम थियो आहे हज़रत महबूब सुभाणे कुतब रब्बानी इमाम थी करे पोयां मुक़्तदी थी करे ॿ रकात नफ़ल पढ़िया आहिनि। हेॾा महबूब सुभाणे कुतब रब्बानी अल्लाहु अकबर जी तकबीर हणी करे अल्लाह जी ज़ात जी तारीफ़ शुरू कई आहे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक,
पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं सजदे में पहुता आहिनि सिर सजदे में आहे चोरनि जी दिलि अलाह जी ज़ात जो कसम अलाह जे वली जी सोबत जे करे नेक कम जे करे ख़ुदा जे दरवाज़े में वठी अचण जे करे उन्हनि जा दिलि फिरी विया सजदे में आहिनि पर था चोरी खां तौबा करे अलाह जा नेक बाना बणिजी विया सोबत जो असर घणो 2 मिंट जे अंदरि नेक थी विया अलाह जा वली बणिजी विया तौबा करे विया तव्हां असांजो अलाह जे वली जी इहा ई सुञाण आहे त माण्हुनि खे अलाह जी ज़ात न जोड़ींदा आहिनि माण्हुनि जा अक़ीदा सही कंदा आहिनि माण्हुनि जा अक़ीदा सही करे माण्हुनि जी तरफ़ खां टोरे करे हिकु हक़ीक़ी रब न तव्हां करण वारा बणाईंदा आहिनि अलाह खां घुरण वारा बणाईंदा आहिनि अल्लाह जी ज़ात वलियनि जी इहा ई पहचान आहे जेका ॿारनि मां कढी करे माण्हुनि जे अॻियां पुतनि जे अॻियां झुकण वारनि खे कढी करे हक़ीक़ी रब जे साम्हूं मथो टेकण वारा बणाईंदा आहिनि बहरहाल अल्लाह जे रसूल जी ज़ात मां अल्लाह जी ज़ात 70 बाननि माण्हुनि खां वधीक पंहिंजे बाननि सां मोहबत कंदो आहे माइजे थोरी बाहि में कीसारींदो अल्लाह में चो हिन माई के जेको मां अल्लाह खे अल्लाह करे मञी थो हुनखे बाहि में कोन सारींदुसि अर्ज़ में कयां जेको अल्लाह खे अल्लाह हुक्म करे मञी थो हुसैन वांगुरु छुरी जे हेठां खंजर हेठां अल्लाह जे हुकमनि खे पूरो कंदो बचा कुर्बान आहिनि अली अस्कर जेको नंढो 15 महीननि जो ॿारु हथ में शहीद ज़ालिमनि उन्हनि खे बि तीर हयो आहे जंहिंजो तीर खां बि नंढो कतो उन्हनि खे ज़ालिमनि उन्हनि खे बि न छॾियो अहिड़ी हालत में तव्हां असां पाण सोचूं ख़ुदा पनाह ॾे कंहिंजे घर में को फोतरी थी वञे त माण्हू भेरियूं असां पाण तव्हां असां उमिरि में पूरा हूंदा आहियूं पर इमाम हुसैन अहिड़ो सबर करे ॾेखारियो जो क़यामत ॾींहं ताईं न हुसैन जहिड़ो को माण्हू पैदा